अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुहब्बतनि जो माॻ जी अॼु वधीक तफ़सीलूं अची चुकियूं आहिनि, उहे बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं जेको आहे पहिरीं तारीख़ खां पहिरियों जेको आहे इन खे रिलीज़ करण जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, इन में केतिरी सचाई आहे इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं वरी कुझु नवां अदाकारनि जा नाव तव्हां सां अनाउंस कंदासीं। त मुहब्बतनि जो माॻ ज़बरदस्त ड्रामो जेको अची रहियो आहे, ज़हर ज़िंदगी खां बि ही वधीक चाहत रखंदड़ ड्रामो आहे। ऐं इन में बहितरीन अदाकारनि ख़ासि करे अब्बास गुल जेको उॾाणो आहे ऐं ॿिया काफ़ी अदाकार सभिनी जी तफ़सील तव्हांखे ॾींदासीं। दोस्तों, इन वीडियो खे पहिरियां पूरो ॾिसो ऐं थी सघे त शायदि को सो वीलॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों, तव्हांखे यादि आहे न, ज़हर ज़िंदगी ड्रामो जॾहिं ख़तमु थियो, सभ खां पहिरियां मुहब्बतनि जे माॻ जी तव्हांखे अपडेट मूं ॾिनी हुई, उहा वीडियो पई आहे। मूं जॾहिं फर्ज़ंद मलिक खजू सां ॻाल्हायो हो, यानी पीरू सां ॻाल्हायो हुयो, उन सॼी डिटेल मूंखे ॾिनी हुई त बाबा ही 1 जनवरी ते ईंदो। उन में 60-62 किस्त खां पोइ फर्ज़ंद मलिक जो बि किरदारु आहे। मां तव्हांखे तफ़सील सभ खां पहिरियां जेका बि यूट्यूबर आहिनि उन्हनि खां पहिरियां तफ़सील तव्हांखे मूं ॾिनी, अपडेट ॾिनी। लेकिन हाणे इन जो टीज़र 2 बि रिलीज़ थी चुको आहे। दोस्तों, जेको ज़हर ज़िंदगी ड्रामे में वारिस हुयो, वारिस जी घरवारी हुई, उहा बि इन ड्रामे में आहे। ऐं काफ़ी ॿिया बहितरीन अदाकार आहिनि, ख़ासि करे इन में अब्बास गुल उॾाणे जो जेको किरदारु आहे उहो सभ खां बहितरीन आहे। ऐं राणे जो किरदारु बि सुठो आहे। ऐं जेको आहे दोस्तों, ही 1 जनवरी ते पहिरीं जी एपिसोड रिलीज़ थियण वारी आहे। ऐं जेको आहे धमाके सां इन जी रिकॉर्डिंग जारी आहे, दादू में धमाके सां ऐं ज़ोरो शोर सां रिकॉर्डिंग जारी आहे। ऐं जेको काफ़ी किस्तान जूं एडिट बि थी चुकियूं आहिनि। थी सघे थो जनवरी खां पहिरियों हलायो वञे, लेकिन 1 जनवरी ते पकी पहिरीं एपिसोड दोस्तों मुहब्बतनि जो माॻ ड्रामे जी किस्त जी अची वेंदी। दोस्तों, वीडियो पुॻो आहे दोस्तों पुॼाणी ते सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।